ब्रेकिंग न्यूज़ समाचार मोरू मां शेयर कंदासीं। क़ौमी शहर रेलवे लाइन वर तेज़ रफ़्तार ट्रॉलर मोटरसाइकिल मथां चढ़ी वई। हादसे नतीजे में दर्स थाणे जो वॾो मुंशी फौत थी वियो, जॾहिं त नंढो मुंशी मामूली ज़ख़्मी थी पियो आहे। ख़बर अवां मोरू मां शेयर कयूं पिया। मोरू क़ौमी शहर रेलवे लाइन वर तेज़ रफ़्तार ट्रॉलर मोटरसाइकिल मथां चढ़ी वई, जंहिंजे नतीजे में दर्स थाणे जो वॾो मुंशी फौत थी वियो, जॾहिं त नंढो मुंशी मामूली ज़ख़्मी थी पियो आहे। नेशनल हाईवे खुलवाइण जे ड्यूटी दौरान ओवरटेक कंदड़ तेज़ रफ़्तार ट्रॉलर दर्स थाणे जे वॾे मुंशी इमदाद पुगियो ऐं नंढे मुंशी गुलामुल्ला चांडियो मथां चढ़ी वियो। जंहिं दौरान वॾो मुंशी इमदाद पुगियो मौक़े ते ई चिभाड़जी फौत थी वियो। नंढो मुंशी गुलामुल्ला चांडियो ज़ख़्मी थी पियो, जंहिंखे अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ समाचार मोरू मां शेयर कयूं पिया। क़ौमी शहर रेलवे लाइन वर तेज़ रफ़्तार ट्रॉलर मोटरसाइकिल मथां चढ़ी वई, जंहिंजे नतीजे में दर्स थाणे जो वॾो मुंशी फौत, जॾहिं त नंढो मुंशी मामूली ज़ख़्मी थी पियो।